जॾहिं जलाल जी कैसेट देरि सां निकिती त आशिक़ वीचारा परेशान थी विया ऐं हेॾां होॾां पुछाऊं पिया कनि। हिकिड़े ऑडियो सेंटर ते न पियो मिले त वरी ॿिए ऑडियो सेंटर ते वञनि पिया, हुन ऑडियो सेंटर ते न पियो मिले त वरी टे ऑडियो सेंटर ते वञनि पिया, पुछनि पिया बाबा जलाल जो को नयो वॉल्यूम आयो आहे या न आहे। हाणे ॿियो ऑडियो सेंटर वारो अलाए कूड़ थो ॻाल्हाए अलाए छा थो ॻाल्हाए, ख़बर कान थी पए। चवनि पिया न बाबा अञा जलाल जो जेको आहे ऑडियो एल्बम अञा आयो न आहे। पोइ इहो जेको ऑडियो एल्बम हो तमामु देरि सां निकितो, तमामु वक़्फ़े खां पोइ, वॾे वक़्फ़े खां पोइ जेको आहे इहो जलाल जो आहे हिकिड़ो ऑडियो एल्बम निकितो जेको तमामु मशहूरु हो। हाणे ऑडियो कैस्टनि ते ऑडियो जूं कैस्टूं तमामु घणनि फ़नकारनि जूं हुयूं, पर जलाल जलाल हो। हाणे जलाल जा आशिक़ रुॻो जलाल खे ॿुधंदा, ॿी कैस्ट खे ॿुधनि ई कोन था। जलाल जी जॻह चाहींदड़ रुॻो हू चवंदा त बाबा रुॻो जलाल हुजे ऐं असां हुजूं, बसि टेप हुजे, जलाल हुजे ऐं असां हुजूं, बसि ॿियो का शइ न हुजे, बसि हू जलाल जा आशिक़ रुॻो जलाल खे ॿुधंदा। अॼु बि जेको हाणे MP3 जो दौरु आहे, हाणे टेप जो दौरु न आहे रहियो, पोइ बि जलाल जा आशिक़ जेके नया नया टेप वठी वेठा आहिनि ऐं पुराणे दौर जा टेप रखियो वेठा आहिनि, कैस्टूं रखियो वेठा आहिनि, बसि हू जलाल जूं कैस्टूं हलाइनि था। ॿी कैस्ट हुन वटि खणी वञि त उछिराए ॾियनि था, बाबा इहा कैस्ट असां नथा ॿुधूं, इहा कैस्ट खणी वञि त मां भाञे ॾींदुसि। अरे बाबा ही भली कैस्ट आहे, भलो फ़नकार आहे, न न बाबा भाञे ॾींदुसि, मां वेझो आणींदुमि, मां तोड़ी ॾींदुसि, इहा कैस्ट खणी वञि, ऐं ॿुधाई कोन थो इहा कैस्ट। हाणे पोइ भले केतिरा बि, हाणे असांजो हिकिड़ो दोस्त आहे यूट्यूब ते वॾी चैनल अथसि, पर उहो हलाए थो त जलाल जा जॾहिं कलाम लॻाए थो त उनखे माण्हू तमामु घणो ॾिसनि था। ॿिए कंहिं फ़नकार जो लॻाए थो त बाबा ॾिसनि ई कोन था, माण्हू अचनि ई कोन था। हाणे अहिड़ा आशिक़ सफ़ा माना चरिया आशिक़ आहिनि, सफ़ा चरिया जी अधु मग़ज़ी हूंदा आहिनि न, अहिड़ा आशिक़ जेके जलाल खां सवाइ माना ॿुधनि ई कोन था। हाणे उन टाइम ते बि इहे हो जो जलाल जा आशिक़ जेके हुआ जलाल जी कैस्टुनि जे पोयां सॼो ॾींहुं पंहिंजो लॻाइनि पिया, पर चवनि पिया बाबा असां ॿुधंदासीं जलाल, ॿियो कंहिंखे बि न ॿुधंदासीं। हाणे जलाल जेको हुन वक़्तु बीमारी में हो ऐं हुन पंहिंजो वॉल्यूम जेको आहे तमामु देरि सां कढियो। हाणे इहो जेको वॉल्यूम जेको हो इहो हो, हिन में कलाम हिकिड़ो मशहूरु हो त मुंहिंजा मिठा ईंदे कॾहिं मूंसां मिलण जे वास्ते। हाणे इहो कैस्ट जो कलाम हो तमामु घणो मशहूरु थियो ऐं माण्हू इंतज़ारु कंदा रहंदा हुआ, जीअं ईद जे चंड जो जीअं इंतज़ारु कंदा आहिनि न, ईद जे चंड ॾिसण लाइ माण्हू बेताब हूंदा आहिनि, त ईअं कैस्ट जो बि इंतज़ारु पिया कनि। ऐं जेको मुंहिंजा मिठा ईंदे कॾहिं मूंसां मिलण जे वास्ते, हिन जो कलाम तमामु घणी मशहूरियत माणी। ऐं जलाल चांदी जी त माना जेका कैस्ट ईंदी हुई त फ़ौरन हिट थी वेंदी हुई, पर हिकु कैस्ट जेका आहे उहा तमामु घणी मशहूरी माणी। या 1985 में जलाल चांडियो जॾहिं कुझु वक़्तु बीमार रहियो त बीमारी जे करे कैसेट देरि सां ॻायाई। वॉल्यूम 125 मुंहिंजा मिठा ईंदे कॾहिं मूंसां मिलण जे वास्ते, जॾहिं इहा कैसेट रिलीज़ थी मार्केट में पहुती त हिकु ॾींहं में हर दुकानदार जो हज़ारनि जी तादाद में आयल कैस्टूं हथो हथु विकामजी वियूं ऐं माण्हू कैसेट वठण लाइ जेको आहे परेशान थी विया। पारस कंपनी वटि लखनि जी तादाद में तयारु थियल कैस्टूं सवाइ मास्टर कापी खां का बि न बची। आख़िरकार दुकानदारनि जेको आहे मौक़े जो फ़ाइदो वठी करे पाण रिकॉर्डिंग शुरू कयूं कैस्टुनि ते, माना डुप्लीकेट कैस्टूं ठाहिनि पिया, कैस्ट ते कैस्ट मथां डबिंग करे ऐं पोइ इलाइक़े में माना हलाइणु शुरू थी वियो। जलाल जे आशिक़नि में ख़ुशी जी लहर अची वई। जलाल चांडियो जा आशिक़ कैस्टनि ते दुकान ते पुॼनि पिया ऐं कैस्टूं माना डबल पैसनि में खपियूं, पर जलाल जा आशिक़ माना एतिरा जेके चाहींदड़ हुआ। ऐं इहो जेको कलाम हो ऐं इहो एल्बम हो जेको 125 एल्बम, त इहो एॾो त मशहूरु थियो जो हुन जहिड़ो एल्बम कोई मशहूरु न थियो। ऐं जलाल चांडियो जा चाहींदड़ जेको आहे उहो पंहिंजा जेके बि जलाल जा एल्बम हूंदा हुआ, वॉल्यूम हूंदा हुआ, उहे पाण वटि गॾु करे माना हिकिड़ो माना लाइन ते रखंदा हुआ। हाणे हिकिड़ो कॿटु ठाहे छॾंदा हुआ, हुन में कैस्टूं माना रखंदा हुआ, या हिकिड़ी पेती हूंदी, हुन पेती में कैस्टूं रखी छॾंदा, टेप बि हुन में रखियो हूंदो, जेॾी महिल दिलि चाहींदी त वरी टेप बि कढंदा ऐं
कैस्टूं कढंदा ॿुधंदा वरी रखी छॾंदा। हाणे इहो वक़्तु हो हिकिड़ो ऐं वॾो भलो वक़्तु हो तमामु।